खारशी हे चंग तरह सुञाणा जिथे तो वे मैं वांगुर हणहणा तो हणहणा शर्म न थो अचे खारे माण्हू खे घर में रहाए वेठो ही ए फकीर साईं चंबो बूथ तेणा जा हथ में ॾेखारा मार पई किनी थियल कतल मुंड जो कारो मुंह करे छॾी हराम आई हराम याद रखे चल यार से न के जाए अजकल अल्टर लगो पियो अल्टर ख़बर ही कान थी पे ए स्कूटर हिकड़ी कंपनी जो आई बॉडी बी कंपनी निकर ॿ लीटर तेज़ाब वठी आ छितो माना पे पितो मां भी तोखे कोने छड़ींदस वटो हड़ मोहन रे वो चंदा मिल्की मोचड़ जी मेहमान केड़ी छो तो मोगी गऊ तोर जे मुश्ताक चंगेजी के चाचो सी चई बात पटे मूसा ना गला जिथे पैर रखे उते निभाग छटे बदो को निभागो ही दियो पकड़ोस पहिरीं त हिन पंहिंजे सोट पेनार खे मारे खूनी माण्हू जो नका हेडो वॾी पेटी जो सॼो सामान अंदर चढ़ी वेंदुसि सुभाणे तोड़ी मूंखे जेकॾहिं पंहिंजा पैसा 30,000 न मिलिया मां तोखे तुंहिंजी मुड़ुस खे थाणे ते टंगाईंदुमि बुआ खुट को न कर अञा मां जेरी आहियां सवत मुंहिंजी धीअ मुंहिंजी मर्ज़ी खां सिवा कुझु बि नथी करे सघे चई छा थी बची त वई अञा छा था चओ फिक्र न कर मां खारदार ते छोकरी अगवा जो केस थी कयांसि ॾिसां त कीअं तो सवत सां शादी करे छो जो पुरड़ी जो कम फिसण न की फाटण ठीकु आहे वक़्तु वियो कोन्हे तव्हां खातार खे ॿधरायो या न ॿधरायो पर मां तव्हांखे ज़रूरु ॿधराईंदुमि इहा ॻाल्हि ज़हन में हुजेव इहो मोह छितो ख़बर न त किथे लिकी वञी वेठो आहे मोह खगे जे डप खां मामी यो त चङो थी आ भला डरी भला दे खबर सवत किथे आ भाई खारदार सां भॼी अड़ी ई तो सारी कहना है कि क्यों अम्मा ये पेनारा जा कम अम्मा पेनारा मुखे चयो त तुंहिंजे पी मां ते ज़ोरी शादी करण जो केस था कयूं मुखे चई जो थी पुलिस अचे पहिरियां ये चिठी लिख हुन मुखां लिखरायो त मां घरां भॼी वई आहियां अम्मा मुखां चिठी लिखरायो मुंहिंजा हथ पेर ॿधी छॾे पर ईअं छो कई चए त इहो मूं वारो सोच ख़ुशि थियो आहे जो तोसां शादी कंदो उन मूंखे जेतिरो ज़लील कयो आहे न मां हुनजो पलांद कंदोमांसि अम्मा मूंखे आख़िर में चई चङो मुंहिंजी नचण वारी भाॼाई इन पेनारे जी एडी जुरत मां ने दू लगे जरूर फाड़ींदुसि बुआ बेअकुल पेनार खे मारींदे ऐं हुन सां ते थोरो कयो आहे लठ बि बची पर नांग बि मरी विया पुरड़ी जो कम फिसण न की फाटण बनांग हा फिलहाल तो खारदार बिटरियो वनी हाणे पेनार के डंडा हाणे बियो यो फार्मी कुकुड़ बिटरियो न वरी बिहार शादी जी तैयारियूं कराइंदासीस 30-40,000 त ॿिया बि कढंदासीस कीअं जो पुरड़ी जो कम फिसण न की फाटण मम्मी हाणे मां चुप करे कोन वेंदुसि समती मूंसां शादी थींदी तो वट बच्चो छाए जो समत तोखे ॾियां मतलब त माल खत्म पैसा हज़म कोन छॾींदुसि तव्हांखे हल हाणे हल किस तकड़ी विकवार तोखे सब खबर आ बाजरी सवत मुझे प्यार में पंजी शादियां में भली हते ओती खट ते जी बैठी हुंदी तोखा पानी घुरे हुंदई तोखा माली घुरी हुंदई पर तू बचाइण जे खौफ का निभागी ये न त मता बके बचाए रेवा पन उनके खराई करे करे दादा मुझा बास समझ ते आई कोनेगा कूड़ थियणी तो असल में पंजी शादी जो फिक्र आ पर मुजी गाल कन खोले बुधी छड तुजी शादी कने भी कोन थिंदी अरे मां तोखे हिते सवत नौकरियाणी करे रखंदुस कढी छड पंजे नी नंढे मगज मां मास्टर जो जिन्नु मास्टर अदा शर्म कोन थई यो पानी भेण सा गालाइंदो तू वरी उन पुछड़े सा मुखे तो कढी वठी आ सवत के
जेकॾहिं न मूं हुनजूं खुलियूं न ॾंबियूं मुंहिंजो नालो बाजरी लाइ कटी रखजांइ। कट्टी हिलाल माल खाईंदो आहे ऐं तूं हराम आई हराम यादि रखे छॾ इहा असर न कजांइ त मूंखे को खाईंदो। वाह वाह इहो छा थो चई हराम आहियां माल कंदो या कार सॼी उमिरि काल हलंदई खंडी खणी गजो थी वेंदे हराम आहियां मां। ओ भंगी बाला नऊ तो ॾिसजी 15-20 साल भला जेल में है जा ओ मार पवई यो दबियारो फंचनाणी बि आई हाणे सभु कम बटण ते थी आई। अरे मां है सफर है मां भूरो भूरो कांक वडा तू वडा जेल हो करे आए यो पाण के सफा पुछड़ो करे छडियो दई। बकवास बंद कर ही पुछड़ो पंजो पाण के उन ला के थम जे कानून हां बची सका बाकी तोखे त खबर है भूरो कांग कांग जिथे पैर रखे उते निभाग छटे निभाग। वडा हाणे निभाग न रुगी हाणे ढूंढ तो छटे ढूंढ। अरे ही दबो उन जे लालो खयो ता त जिए तहां जड़ो को कुत्तो बिलो मुझे वेझो ही न अचे बाकी लगे तो तहां बि वड्डा नक जा पक्का है। अचो अचो ॾिसो कयो तहां बि पंहिंजो शौक़ पूरो। वडा यो परे करे नेराने असां छा थो ॾेखारी। अरे उहो ना है 2 रुपयनि वारी सूर तख्ती इन में वडो माल थई माल हथियार थई हथियार अच्छे ॾिस वडा हिते बि खणी आयो आहीं। ओ चरियो हिन खे मां किथे लिकाइण जे चक्कर में आहियां लिकाइण जे हाणे सोचां थो त शरीफ़ थी तव्हां सां हिन ॻोठ में रहां त 2 पोपरियूं फासायां पोपरियूं कीअं तोखे त ख़बर आहे मुझो नालो भूरो कांग है कांग जिथे पैर रखा उते निभाग छटिया निभाग। वडा शरीफ तो थी विंदे भली 5 वक्त नमाज पढ़ी पर माण्हू शरीफ कोन समझंदे छो हां बाकी पोपरियूं अञा एतिरियूं अंधियूं न आहिनि थियूं जो हेड़ा शहजादा छॾे तो जड़े बंगालिया फासंदियूं। हे तू जे शहजादो है तो पोही जेके रानी बाग जा बांदर ऐं भोलड़ा हुस्न जा सही देवता हूंदा देवता। वडा लगे तो तोखे वरी बदराइणो पवंदो। अरे तहां के त खबर आ न तो भूरो कांगा कांग जिथे पैर रखे उते निभाग छटे निभाग। वडो को निभागो ही जो लेकिन असांजे वोट में बोलो निकरी पियो वञी कुंभर के दस वडा वरी आ गाल दिबान ते नाण जा मत्ता को गोठाणो हणी सिरोटो मगज कच्चो करे जाई। वडा हाणे हल त तुंहिंजो को बंदोबस्त कर हाणे खान चरियो आई जा असां पण वतंदा घिटियूं मापींदा वरी न ढूंढ के पाण ना गड वठी सफर ही खणी कुछ बो जे पर असां वडो आ मुंजी मर्जी बाकी। अरे कोन थो तव्हां ते बार थिया कोन थो बार थिया तव्हां रुगी मूंखे पंहिंजे यार पेनार सां मिल रहियो। समत गाल तो बुद्धि छो न थी छा है मोआ समत भला तू मुझे इश्क में एडी अंधी थी पई आहीं छा जो तोखे मुझे घर जो रस्तो ही न पियो लभे। हां हां चवे छा थो तुंहिंजे घर छोईंदासीं चरियो थियो आ जा बेवकूफ रस्तो रिस पंहिंजो लगे तो दिमाग भी खराब थियो तस। दिमाग तो तुंहिंजो खराब थियो पाण कमरे में अचण बदला पंहिंजे सोट पेनारा खे मोकली छा वरी छा एडो सियाणो हुजे ना बुढ़ी न मरे हां मतलब त तू अंदर मौजूद हुई। हाँ हाँ अंदर से अंदरे यो सॼो ड्रामो तुंहिंजे सोट पेनारा रचायो पहिरियां मूंखां चिठी लिखाई ऐं पोइ अच्छा त इहा ॻाल्हि आहे पेनार अड़े तू मुंहिंजो सजण कॾहिं बि न थींदे मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। ॻाल्हि ॿुध पंहिंजे सोट पेनारा खे मारण खां पहिरियां हुन पोड़े खे मारे तू पंहिंजे सोट पेनारा खे मारण जे चक्कर में ऐं हो पोड़ो 80 साल जो मूंखे परणाए वठी वेंदो। न समत न हिंद हिक भी गलती न थींदी
पहरिया मानी 80 साला अच्छी मुर्गी जड़े पोड़े के मारी तू ओ इन्ही पेनुआ के भी पुजी पहुंचुस पर गाल तो तू तो मुझे इंतजार कंदी न हाँ साईं तुंहिंजे इंतजार करण खां सवा ॿियो मां करे बि छा थी सघां जहिड़ा मुंहिंजा माउ पीउ बेकुल वरी जेके पसंदि कयूं वरी उहो उन्हनि खां वधीक चटो कयां त कयां छा समत ये गालियूं करे मुझे जीअ के झीर न दे समत झीर न दे मुआ सुस्त तूं त झीर तो चवी मां त चवां थी पाण सां बम ॿधी तो आगाती हमलो कयां जरो जरे सां न मिलाई स्प्रे पाट गुणींदो चवे ओ दा ओ भाऊ मुझे टंगू ॾिठियूं त मुझे बाहूं ॾिठियूं त के कन त कान लॻा मुंहिंजूं अखियूं त न ॾिठव बेवकूफ़ के जा पते त सॼो ॾींहुं पोयां मुंहिंजे रुलंदो समत ओ समत अरे वी मां के काने निधड़ को कई छड़ियो थी वजे सभिनी अचा कमिन पेनू ये छड़ी दो साइडे शहीद थियण जे लाइ तैयार थी वञ न बा ये जाई न बम फाड़े हीअ थो वञा दरवाज़ो खुलियल आहे लिकी लिकी छो आयो आहीं? सुना साईं जेको लिकी मिलण में मज़ो आहे न उहो सरिया मिलण में किथे थो अचे मज़ो वो हाणे खारदार मुझे अॻे कावड़ो थो अचे छो त तूं मुंहिंजे थियण वारी भाॼाई हुई हाणे त पतो मटाए छॾियो आहे छो त मुंहिंजो तोसां इश्क थी वियो आहे पर अदो त चए थो तूं मास्तर सां शादी कर मास्तर हा जेकॾहिं मास्तर सरकारी मुलाज़िम न हुजे हा न त अहिड़ी धमाल कढां सां जो दुनिया खे न सॼे हा तॾहिं त मां चवां थो मिर्गी मोचड़े जी महिमान ॿुध पिनार हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई कहिड़ी ॻाल्हि तूं मूंखे ॿुधा त मां तोखे माना ऐं तशरीह सां मिलाए सिलाए सम्झायां उहा इहा समत शादी मां भॻी वई काॾे हथ मिला सुना साईं इहो सभु मां बदौलत जे करे थियो आहे तुंहिंजे करे पर कीअं मां अंदरि में समझ ॾे उन खां चिठी लिखराए उन खां पोइ हथ ॿधी पीर ॿधी वात खे कपिड़ो ॾेई कमरे में बंदि करे निकिरी आयुसि माण्हुनि खे ॿुधायमि चवां त भॼी वई पर तो इहो छाजे लाइ कयो इहो इन जे करे मूं सोचियो जे करे इहा शादी तकड़ी थी वई त पोइ मुंहिंजी ऐं ॿाजरे जी ॻाल्हि अध में रहिजी वेंदी ऐं पोइ सोट पंहिंजी शादी थियण खां पोइ जल्दी तुंहिंजी शादी मूं वारे भाउ सां कराए छॾे ऐं पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो इश्क पाकिस्तानी ट्रेन वांगुरु विच रस्ते ते बीठो हुजे ऐं पोइ हरू भरू वीचारा मुसाफ़िर दरबदर थियनि आहिनि इन जे करे मूं इहो कमु करे छॾियो पर अधो त तोखे हाणे बि कोन छॾींदो इन ख़ारशी खे मां चङी तरह सुञाणा जिथे तो वेह मैं वांगुरु हणहणा त उन ॾिठो ई कोन लॻो पियो हीअ कार हू मूंखे छॾे न छॾे पर सुहिणा साईं मां तोखे नथो छॾे सघां तूं सम्झी छो नथी आई लव यू आई लव यू टू तूं केरा आई लव यू टू माने मां तोखां बि वधीक मोहबत थी कयां तोसां सुठो थियो मूं सम्झो आहे लानती टियों माण्हू आयो तूं अलाए छा सदाईं मुंहिंजे मोहबत विच में कोन को टियों अची वेंदो आहे जे हुजे हा त गफ़ा करे छॾियां असां छो त मिर्गी मोचड़े जी महिमान तूं मूंसां प्यार करींदी न त पोइ तोॾा तोड़ण सां मिला त गानो शुरू थी सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोन छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ जे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थामनि शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई
वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कदा एड्रेस आहे रेसबंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313856262 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे दुकान में वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी ख़बर तूं पाड़ा कॾहिं पटवी छा मुंहिंजो मतिलबु आहे त उहा जेकी ज़मीन आहे उहा मुंहिंजे नाले कॾहिं कंदे जॾहिं बाबो मरंदो हा बाबो कॾहिं मरंदो सोना साईं तूं बि हद थी करी मूंसां शादी त कर मुंहिंजे घर हल मुंहिंजो सभु कुझु तुंहिंजो त आहे बाक़ी ख़ाली बनीअ ते तमाक पोखींदे छा न भंग पोखींदसि तंहिंमें तुंहिंजो छा मां खणी बंगलो ठारायां तोखे चयमि न मूंसां रुगो शादी कर बनियूं ॿारा माल मिल्कियत बंगला आहे सभु तुंहिंजा ई त आहिनि भला ॻाल्हि त ॿुध ख़बर आहे जी तुंहिंजी सुई भला शादीअ ते छो अटकी पई आहे मोआ 2-3 ॾींहनि में मरण वारो आहे छा 2-3 ॾींहनि में नेड़े हाणे ई मरण वारो आहे हाणे ई ख़बर कलमो भरड़े कलमो समत छो थी मुंहिंजे अंदर में खबड़े किरण जा वण पोखी अड़े मां अॻे ई खनी अधमो थी वियो अधमो तूं ऐं मरण ते पितो हुजे हा न त कॾहिं को मरी वञी हा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं भला इहे कम छॾी छो नथी इहे कम छॾे ॾियां त बाबे ऐं मां खे तूं खाराईंदी वञ हिकड़ा मारिया कोन थो वरी ॿिया था इहे ज़मीन में फुटी पवन तो अहिड़ी सुस्ती कई न त मूंखे किरड़िया ख़बर परणाए वठी वेंदो ऐं मुंहिंजा ॿार तोखे रस्ते ते ॾिसी चवंदा ॻाल्हि ॿुध छा चवंदा मामा बरपिया तॾे बेवकूफ़ समत अरे भी काने थी वञे ओ मुंहिंजी सोणी समत सब्र उठा था वञो मां वञा त वञा काने ओ मारिया त कंहिंखे मारिया केड़ा मारिया अॼु दिलि थी चवे त पाण खे मारिया पर छो मारिया समत जीरिया त मां पाण खे छो मारिया नथो मारिया जेके क़ौमूं पंहिंजी तकदीर मिटाइण लाइ हथ पेर न हणंदियूं उहे सदाईं पोइते रहिजी वेंदियूं आहिनि अरे छा थो करे सही तव्हां त चयो हथ पेर हणो बाबा मुंहिंजो मक़सदु आहे उथी पओ इनकलाब आणियो बेवकूफ़नि मां फासी वियुसि हाणे ॾिसो न सभु वसीला पंहिंजे हूंदे असां ॿियनि जी ग़ुलामी छो कयूं जेकॾहिं असांजो पाणी बंदि थियो सोचियो असांजे ज़मीनुनि जो छा थींदो ऐं हारी नारी जो छा थींदो साईं हारियुनि सां मूं पाण ॾियो बाक़ी नारियुनि सां मूं असां पाण ई ॾींदा तव्हां कॾहिं कोन सम्झंदो तव्हां भोलड़ा आहियो भोलड़ा परावनि इशारनि ते नचण वारा हथ मथे साहब तूं हथ हेठि कर असां हुननि खे था चऊं हा मां भवा पियो खावां बाबा ही थई वो मास्टर जेको ॻोठ जे माण्हुनि में बगावत जी बाह थो भड़काए हा सर ही जेको आहे न मास्तर छा आहे मास्तर खे ॿ टे दाड़ेल भूरा कांग ॿिया बि ठाहींदो हा सर मास्तर खे वठी हलो थाणे ते देरी न कयो मास्तर ॿारनि जो स्कूल छॾे कॾहिं खां बालकनि जो स्कूल शुरू कयो अथई बाबल हिननि खे सम्झां थो त हर ॻाल्हि में पुलिस खे तकलीफ़ न ॾिबी कुझु पंहिंजी मदद पाण बि कयो हा भलो साईं पर तव्हां त इनकलाब ऐं पाणीअ ते धाड़नि जूं ॻाल्हियूं पिया कयो मास्तर हे छा थो चए बाबा हिननि खे मूं चयो जॾहिं बि पंहिंजी ॿनीअ जो वारो हुजे पाणी पंहिंजो पाण वरायो ऐं ॿिए जो थक न खाओ ऐं तव्हांजी ॿधीअ सां सुठे फसल जो इनकलाब अची सघे थो शाबाश मास्तर सम्झा न जटनि खे त पाण में ॿधीअ में रहनि जीअं असां बुख मरूं छो फिटी अथई मास्तर ही पाण में न विढ़ंदा थाणनि ते केर ईंदो लॻे थो तोखे हली राकब करणो पवंदो न सुबेदार न मां दीनू खे छो ॿुधायां त रखियो तुंहिंजे गैर मौजूदगी में तुंहिंजे घर ईंदो आहे रखिया मास्टर सही थो चए न बा मास्टर कूड़ थो ॻाल्हाए मास्टर कूड़ छोड़ंदो तूं आहीं शैतान 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 हूंदे तूं तूं
अरे छॾियो छॾियो हलो थाणे में ॾिसो छा था वठो हिननि खे सुबेदार हर भरोसा ते छो नाराज़ थी फसाए ॾिन में न मुर्गा बाबा किथे ही बाबा तुझे इन फानी जहान का लाडाणो करे वजन का पोइ इन दुनिया वारनि मूंसां ज़ुल्म कयो थी बाबा निकिरी अची कुझु पंहिंजे पुट खां हाल हवाल त पुछ बाबा पंहिंजो सौट पेनू इहो पेनू बि मुंहिंजो दुश्मन थी बीठो आहे तोखे ताह ॾियण आयो आहियां बाबा काथे आहे मुंहिंजे ख़्याल में त ही आहे न ही वरी कीअं हो बापे जो कद त 14 फुट हो मुंहं ते ॾिसंदो मांसि त ईअं अखियूं पटींदो त बि बाबे खे ॾिसी न सघंदो केॾो टको पक त ही आहे न ही वरी किथां ही बि न हूंदो अलाए किथे आहे बाबे जी सामी अलाए किथे पूरो थो जे उनी महिल मूंखे फलू तास ते न वठी वञे हा त मां बि वञी बाबे खे कंथो ॾियां हा न पर न भाग अची वारी 5 रुपया खटे पोइ वञ ईअं सखड़ो हथ कीअं वञी पीउ खे पंहिंजे खे मुंहुं ॾेखारींदे हे अगरबत्तियुनि जी डबी वती वञी पर हुन केसो इहे 50-60 उहो बि हाराया ॻोल्हियासि थो वञी काथे तूं हूंदो वक़्त ही कपिड़ा बाबे पक्का उहे सुरहाना हूंदी आहे मूंखे 32 हाना पक्का छो त हे ॾिस त बाबे जो एॾो ई कथो बिल्कुल तो बाबे ने पढ़ा कुरान तो उन्हें पढ़ायो ही बापो भी उससे भागो टोपी था रूमाल छो मथे ते पातो तुम तू न अची वञे बूसट प्रखारदार है ये बाबे जो आवाज जी बाबा प्रखारदार है ने जरा घट हाँ फाड़ियो ही बाबा गाल तो बुध बड़ा मोन जा भी हाँ फटना है छा छोरा बुखते ही या पाण के चक धोणी पेरिया बड हराम है पर मुझे वञण खां पोइ बि वधीक हराम थी लगे तो चंगी तरह कोन थो पिनी न बाबा ॾिसां थो त किथे मां खाब त कोन थो ॾिसां अड़े ॻाल्हि ॿुध मुंहिंजे नाले ते वाटला जी मानी बि कोन थो जी इहो बि मुंहिंजे पासे में इंजीनियर दफ़न आहे जिंदे झझा माल ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं रूम में रहम पवंदो त मूंखे गिरह खणी ॾींदो आहे न त वेठो गीतू ॾींदो आहियां बाबा ॻाल्हि त ॿुध मरी वियो ही वञी अल्लाह साईं वटि पहुतो ही त बि तोखे मां खारायां पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध तूं हिते आहीं कीअं ॾेर 3 महीना थिया न मोकल जी दरख़्वास्त खे अॼु वञी मंज़ूर थी आहे बाबा मूं त तुंहिंजे लाइ यानी के पंहिंजे हिन मिठे बाबे लाइ अलाए छा कयो आहे पर तोर हो फाटो इहो निभागो पेनू बि तो ताईं कुझु पहुचण ॾे न अरे अंधा तेरे थियो ही पागल थियो जो कपरन सा पे तो गालाई वाह लाटू वाह मोतरी सोमर सजो हे मुजो बाबू मुझे सामू वेठो आ मां सही ये पे तो कपरन सा गाला हल माण्हुनि खे बेरोज़गारी ऐं लोड शेडिंग चरियो करे छॾियो हां बाबा छो हाणे ख़त्म नी मानी उहो तो वठे न बाबा हुन मूंसां अहिड़ियूं त जुठूं कयूं जो मां तोखे ख़त्म त छा पर पूरो घर ई नथो हलाए सघां बाबा घर ई नथो हलाए सघां मां बिन पहुची ट्रक खे ॾिसां थो मां अञा 2 ॾींहं हिते आहियां तो ॾे ॾोह थियो त पोइ तुंहिंजी मुंहिंजी ख़बर पवंदी चङो माशाअल्लाह बाबू का मरी हो पवे पुट खे धमकियूं बाक़ी मुंहिंजी वारसी केर कंदो मुंहिंजी वारसी कुल त पढ़ासे दुआज़र में जियासे असां मीटर सब अच्छा इने कहर बार जो बार माई जमीन त हल्को कंदुसि
छॾ यार कुझु अॻु में कयो अथई जो हाणे कंदे रुगो वेठो हवाल करी अरे उॾही जा खाधल मां मौक़े जे इंतज़ार में आहियां पर मां हिनखे छॾींदुसि न हाणे हल त ॾसियां त पोपड़ीअ किथे विहारियो अथमि हाँ हाँ हल हल ताज़ी ताज़ी ख़बर आहे ख़बर ताज़ी ताज़ी आहे पे भारूती थप छो थी अचे सर ख़बर अहिड़े माण्हूअ जी आहे न निभागा ख़बर थो ॿुधाई ॾिजारी थो कहिड़ो माण्हू सर इहो ई धाड़ेल भूरो कांग धाड़ेल भूरो कांग मरियो छा न सर रूप मटाए हिन ॻोठ में दाख़िल थियो आहे ऐं माण्हुनि लॾा खणण बि शुरू कया अथई छो धाड़ेल भूरो कांग आया बोडा जो माण्हू ॻोठ मां लॾो खणंदा वञनि पर इहो आयो कीअं वटि आहे भूरो कांग सर इन पेनार वटि रहियल आहे पेनार वटि सर पेनार खां ईअं था ॾियो ॼण कुओ ॿिलीअ खां पैसे आहे न ॾिजंदी आहे इज़त इहो त पेनार आहे ई बेस्तो छो ॿिए जी इज़त लाहिण में देरी कोन थो करे हा सर पेनार उन ॾींहुं बि चए पियो त इहो सूबेदार लो मिले त तोॾा कढांसि हाँ छॾियो हिन भागे हाणे हीअं कयो हिन भूरे कांग ते अखि रखो थोरी बि चुरपुर करे न हली था ॻीचे मां वठूंसि हिकु भाऊ हिकु अल्लाह जे नाले खिरियात ॾे हिकु शर्म न अचे के भेण सम्झ ॾेई वञी आखिरात हे सभु फजलील माण्हू हिकु त मुलाट वारा था हिकु अल्लाह जे नाले खिरियात ॾे ये अल्लाह करे हज करे सभु फाला कीअं हुजे हाँ ही चवी छा पई हिकु त कोडर वारा है मफरल वारा के अल्लाह जे नाले खिरियात ॾे जेका खिरात को रगो ही करे अरे पुरानी छाही यह है पोपरी हा वॾा इहा आहे तो वारी पोपरीअ में कान्हे का खोपड़ी जे कॾहिं न इन अफाले पिनी शाम ताईं छा पर सॼी उमिरि रुपयो कोन मिलंदुसि हिकु रेस वॾा के मां ईअं पिनंदी हुजां पेंट सेंट ना पायां केर थो तोखे पेंट शर्ट पाराए पर ज़बान त उहा इस्तेमाल कर जंहिंजे करे माण्हू छिकजी अचनि इहो छा थी चई भेण समझी ॾेई वञ चाची समझी ॾेई वञ मासी समझी ॾेई वञ अॼुकल्ह इन रिश्तनि ते कंहिंजी अखी कांदी ॿुॾई हीअं चओ हीअं ओ सुणा ओ नासे अखियुनि वारा ओ पटके वारा ओ सुणल इन चओ इहो रोई छो थी मां को तो सबड़ा थो छा हिकु रेस वॾा के मूंखे पिनण न ईंदो हुजे के मुंहिंजो पिणे हुजे न उहो सख़्तु बीमार हुजे के हुनजे इलाज लाइ मां पिनंदी हुजां मूंखे पिनण जी ख़बर न हुजे चवी छा थी बागड़ाणी थी तोखे पिनण नथो अचे हिकु रेस वॾा के मां उहा बागड़ाणी न हुजां जेके पिनंदी हुजनि के मुंहिंजो पिणे हुजे न उहो वॾो ज़िमेदार हुजे असांजी वॾी ज़मीन हुजे पर जुआ में सभु पैसा हारे छॾियो हुजे या हाणे इलाज लाइ पैसा न हुजनि हिकु मां हुनजे लाइ पिनंदी हुजां हिकु बापू ओ बापू ठीक है तू रो न अचे वठ 200 रुपया हाणे पंहिंजी पीउ जी दवा करा जा हाँ बाक़ी सुभाणे जीअं मां चवे न ईअं वञी पिन जा हिकु रेस वॾा के अल्लाह तोखे ख़ुशि करे कि तूं हज कमाए अचे कि तुंहिंजे बच्चनि मां कैच थिए कि तूं ग़रीब बागड़ी माण्हू जी मदद कई हुजे अल्लाह तोखे ख़ुशि कंदो अल्लाह तोखे बि ख़ुशि रखे मुंहिंजो मतिलबु त तुंहिंजे पीउ खे ख़ुशि रखे हाँ रिते त मरी पे असांजा कई पोड़ा मान असांखे त रुपया बि कोन ॾिना अरे चुप कर तुंहिंजे पोड़नि ऐं हुनजे पोज़नि मुंहिंजो मतिलबु आहे त हुनजे पोड़नि में फ़र्क़ु हलिया वाह से वाह छा तो हुसन वाह तूं मना कयो न त मुंहिंजो पीछो छॾ ये किया छजा मुंह में भला केड़ी खराबी आ सेहत भी जाम है पैसो भी जाम है हुसन भी जाम है मां चवां थी डर एड़ो असर कन सां जो इहो पैसो बि कम कोन ईंदो सही काडे मुखे भी त खिदमत जो मौको दे जेको कम चवाए उहो कंदे हां हां छो न हिन कर 2 लीटर तेजाब वठी आ हां हां केड़े लुसिया ते आणो यो केते न हार जा तू ने सा वीज जा त या नंढे ला कुछ मर लहई
मुआ तेल वारा वेहाणा तो के कीअं सजा जॾहिं खां वठी तुंहिंजो हुस्न ॾिठो दुनिया ही ख़तम। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरत ईंदा उन त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सुमर खुशी करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु ई वञो खोल खोल हिते ओके अॼु मरी वई अंग्रेज़ी जी टक मां किरल गिरे बि ॿुधा मूंखे हाणे मौत खां थो डिॼी मौत खां कोन थो डिॼां तुंहिंजे खारस खां थो डिॼां मतां मूंखे चंबड़ी न वञे नटाई थो नटाए न मरण जे लाइ रेडी थी वञ हा अरे कुहाड़ी सां मारींदे या खून गिची में पंदई अरे मां तोरो चरियो न आहियां तोरो चरियो जो तोखे कुहाड़ी हणी मां खून जी बेइज्जती कयां जो तो जणे खे मारे मां पंहिंजो नालो कारो कयां अॼु मां तोखे इनाम ॾींदुसि उहो इनाम ॾींदुसि जो तोखे कॾहिं 7 पीढ़ियुनि में बि न मिलियो हूंदो कुहाड़ी मां हथ खण ते इनाम ॾियाई हलिया भाकुर कॾहिं प्यारे खारदार जी मोहब्बत ते हमलो बाक़ी तोखे उहे छा थो ॾियां पुट उहे छा थो ॾियां वञा 7 कुहनि में तड़ कर वञ तरस पुट मां डेटोल सां वेंदी मोटी थो डेटोल अरे डेटोल सां न वेंदी थोड़ी सॼो तेज़ाब जे टीन में फाड़ के विझ ड्रम में तड़ कर ड्रम में तभी खारस खत्म कोन थींदई मूंखों पुछा कर पुट मां लकीअ जा सभु जबल घसाए छॾिया तभी कुझु कोन थियो वञी जहाज सां मिल वञी बफ़ाइर थियो पुट बफ़ाइर खणी ॾांहुं तो असां सां गॾु माण्हुनि सां चिड़े वठे थी वञे खेरा त घुर त चिड़ी था पवनि हले माफ़ कर इन माफ़ करण वारो अहिड़ो तंग कयो आहे अल्लाह ताला अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम पुट बेनार खुश त आहीं अरे इहो कहिड़ो लानती आहे मुंहिंजो चाचो जो आवाज़ कढी मूंखे ड्रारे थो ॾिसां त सही
चाचू जिन्ना जिन्ना चाचू केरा मां पाण आयो आहियां पुट न मां किथे तू ना ही मां ना आया तू मां चढ़ो चाचा केड़ा मुंह तुझा बच्चा लताड़िया जो मुझे ड्रेजारण आयो मुंहिंजा बच्चा लताड़ी हा तब ख़ैर हो मुंहिंजे बच्चे खारदार खे तंग छो थो करी तुम्हारो बच्चो ना है कच्चो आ अकुल जो कच्चो आ असां जला वडो डच्चो आ खास करे बाजरी जला अजाब कर छो सदा अजाब बाजरी लाइ उहो वरी कीअं वरी कीअं मां ई बाजरी के ॾाढो था वणूं हिक ॿिए खे वणो था हा वणूं था असल में छा है जो पसंद कयूं था चवां पर इहो पुराणो लफ़्ज़ आहे न हर माण्हू इस्तेमाल कयो आहे असां नओं लफ़्ज़ ईजाद कयो आहे हाणे असां हिक ॿिए खे असां वणूं था हिक ॿिए खे यानी कि मतिलबु त हिक ॿिए खे असां अंग्रेजी में लाइक़ था कयूं हिक ॿिए खे वणो था या न इन में मुंहिंजो कुझु न वञे मार पोइ ख़ुदा जी मूं वारी बाजरी त तुंहिंजी थियण वारी भाॼाई आहे छो थो पंहिंजी वेचारी नियाणीअ खे दोज़ख में मोकिली मुंहिंजा मरहूम दोज़खी चाचा तोखे ख़बर पए त मूं वारो भाउ न को वेचारो आहे न को वेचारी आहे पोइ बि हिन दोज़ख में हुनखे उछलींदे ए चाचा मरंदे मरीए पर सुधरीए न त इहा ॻाल्हि आहे हा इहा ॻाल्हि आहे हाणे इहा ॻाल्हि पुट ऐं खारदार खे बि ज़हन में त विहार न ॻाल्हि त मां ज़हन में ज़रूरु विहारियांसि मुंहिंजी मोकल जो टाइम ख़तमु थी वियो आहे मां हलां थो अबा हर जुमेरात मूंखे ख़तमड़ो त ॾियारींदो कर हा ख़तमो ॾियारियो में हाणे जो 5 रुपया फ़क़ीर खे तुंहिंजे नाले सां ॾिनाम अरे नालती दुनिया में भी धोखो पर आखिरत में भी धोखो मूंसां अरे उन 5 रुपयनि जे करे मूंखे पातर लॻा ख़ैरात में पैसा कूड़ा था ॾियो मलाइकनि खे ख़बर पए थी कूड़ा आहिनि सचा अॻिते यार मुंहिंजे ख़ैरात में पैसा न ॾिजांइ को भत किराए मोकिलियो को पान मोकिलियो मरी वही तो फरमाइश तो छॾी चङो चङो तो सामान पहुचाइजांइ माशाअल्लाह ॿियो वञे शुक्र थो ॿियो वञे अचे बि ओचितो थो वञे बि ओचितो मूं चयो मरी वियो हूंदो जान छुटी पर मुंहिंजे खां पोइ असां पीछो नथा छॾनि मोकिलियांसि तो 2 टे पान ई भत जो पाटोड़ो त को चाचे जे रूह खे सवाब थिए रेस जरड़ा जॾहिं खां वठी रेस कार बार पेनार जे खोप खां ई ॻोठ छॾे वियो आहे तॾहिं खां वठी बास ॾाढा ॾुखिया हा साईं रेस तव्हांखे बसरियूं खाराईंदो उन खां सवाइ तव्हां ॾुखिया आहियो ऐं हा रेस पेनार जे खोप खां ॻोठ कोन छॾे आहे रेस उमिरि ते वियो आहे उमिरि ते बाबा रेस त वञे थो महीने में 2 चकर उमिरो करणु असांजो मसालो हल केरु कंदो ठीकु आहे पंहिंजा मसाला चिंची खे ॿुधायो चिंची ओट चिंची छा थो चई रेस छा कया तोखे जी चवण ते ज़ुबान ई कान थी वरे दिल थी चए जीअं ढोरे जा चिचड़ बाह में कोटे में ज़ुबान न तोखे बि रेस जो चिचड़ सम्झी छॾे तूं कंहिं तुफ चिंची छा आहे चिंची बाबो थी यार छो तो मुंहिंजे हिकिड़े ॾींहं जी हुकूमत जो कारो मुंहुं करी अॼोको ॾींहुं न तूं इज़त ॾींदे त कहिड़ो तुंहिंजो धुओं निकिरी ईंदो तोखे हिकिड़ो दफ़ो जी चयमि त मूंखे सॼो जहान ज़ाहिर कर सकायत जे खीर जा पिस्ता ऐसा ही केड़ी पाण में सोरे न्याणे वारी कुसुर पुसुर शुरू कई अथव बाबा मुंहिंजो मसालो हल कयो न त रे सकार पाण जे अचण जो इंतज़ार कयां बकवास बंद कर जेकॾहिं अॼु खां पोइ रसकार पाण जो नालो कंहिंजी बि ज़बान ते गुस्ताखी सां आयो त उनजी ज़बान कटे कुतर खे खर चईंदुसि ए वरी को पंहिंजो न पिया सोचो उथे पुत्री ए साथी मेहमान कैसा है रेस तव्हां सां मिलण आयो आहे वाह माशाल्लाह बढ़िया आयो जी आयो खुश चाक चंगा भला खुश आयो खैर कदम हो गया बाबा को हुक्म काम रेस ही बाबा फकीर आहे पंहिंजी पीढ़ी जो फकीर बस असांजे स्टैंडर्ड खां मथे अञा त मेन छा चवनि त फकीर आहे या ऑफिसर न थला हा ॿुधाए मसलो छा आहे रेस बाबा वॾो मसालो वॾो मसलो आहे सिंधु दरिया खे शाख जी शिकिल में तब्दील करणो आहे छा या बिजली जी लोड शेडिंग 12 कलाकनि मां वधाए 24 कलाक करणी आहे उतार सिंधु न शाख वांगे वहे आहे तॾहिं बि सही हो
हाणे त वीचारो नंढड़ो वाटर थी वियो आ। बस कर किथे मां रोई न ॾियां। तूं छा रोंदे रेस? तो त असां गरीबन खे रोवारियो आ। 250 एकड़ ज़मीन थई, टैक्स बचाइण लाइ मुरागो 25 एकड़ ज़मीन लिखराई थई। पाणी भी तो ओतिरो मिलंदो न रेस। चिंची भला हे पहिरें सीआईडी में हो छा? रेसा माफ़ करीस, थोरो जज़्बाती। असुल मसालो इहा त रेसा तव्हांजे दुश्मन प्रेम बेक्यो असांजे ॻोठ में हिकु पोपरीअ नाले फ़कीराणी विहारी आहे। उन हिकिड़ीअ जे करे असां सभिनी फ़कीरनि जो खेर बंदि थी वियो आहे। छा हाणे इहो प्रेम बख्श एतिरो किरी पियो आहे? ऐसा तव्हां मन फ़कीराणी ॾिसंदो त नक भर वञी ज़मीन ते किरंदो। हाणे कयूं था इन जो बंदोबस्त। ॾिसां थो त बाजरी हाणे जवान थी वई आहे। पोइ छा कहे? मथे ते खणी चक्कर जा रहे। तूं हे अज़हमत छो थी करीं? तूं त रुगो हा कर, मां त हिन मथे ते मोड़ ॿधी तुंहिंजो घोट थींदुसि। सुहिणा साईं, मुझे ही पेनार जे विच में छो पिया हो? असां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मोह पेनार तोखे ॾींदो छा? पाण मथे थो पिनंदो, तोखे वरी किथां खाराईंदो? मूंखे ॾिस, मां पढ़ियल लिखियल मास्तर आहियां। तोखे बंगलो ठाराईंदुसि, तोखे गाॾियुनि में घुमाईंदुसि, तोखे ज़ेवर वठी ॾींदुसि। सुहिणा साईं, तूं हा कर मुंहिंजा जानी, हा कर। मां मरी वेंदसि, पर पेनार खां सवाइ ॿिए कंहिं कोन थींदसि। मास्तर मां चवे थी मुंहिंजो पीछो छॾ, न त छा कंदीअ? न त वरी छा कंदीअ? पेनार खे चई अहिड़ो होशियार करे ॾींसई जहिड़ो बूढ़े कई ॿारनि सां। हा पेनार असांखे वरी छा कंदो? जॾहिं खासदार मूंसां ॿधाला, पेनार वञी परे मरे। अल्लाह जे नाले खिरियात ॾे, हिकु को सखी बि न गुजरे जेका खिरात वठां। हिते वेही थकिजी पई हुजां। हिकु गाडन जे वगे वारा, हिकु सुहिणा जवान, हिकु अल्लाह तो मुबार ॾिनो। हिकु मूंखे खिरात ॾे, हिकु सुहिणा जवान, हिकु वाह वाह तुंहिंजो अखियूं वाह जूजन। चिंची ये वाकई ज़ाफ़ा है या मांधो थी वियो वैसे 100% न्याणी थई। ई आई त अथई जेका प्रेम बख्श के पड़ीअ ते विहारी आ। प्रेम बख्श जहिड़ो बदज़ोक माण्हू दुनिया में न हूंदो। अहिड़ी हूअ खे ज़मीन जे धूड़ में विहारे वठो। अचो मूंसां। हिकु चाचा सरपति वगे वारा के ॾेई वञ, 5 रुपया ॾेई वञ खिरात अल्लाह जे नाले। के अल्लाह कंदो हज कंदे हिकु ॾेई वञ ना। चिंची तोखे चाचो थी चए, सुञाणी थी छा? ऐसे बुखे न तोखे थी चवे, तोखे। छोरी इन दौर जे मुश्ताक चंगेज़ीअ खे चाचो थी चई? कुंवारी मरी वेंदी आहे। हिकु छो कुंवारी मरी वञा? ए चाचा तुंहिंजो को पुट हुजे जंहिंसां तूं मूंखे पढ़णा? अरे से इन जी नज़र मूते देई छोकरी मूते आसरो न कजा। मां 3-4 अॻे ई फासाए वेठो आहियां। चुप कर सुकल खारक, मुझे ला हाँ थो फाटेज। हाँ असल में पक्का ही थी करे ये सुना साईं। ए हिकु मां चवां कहिड़ी चपाटणा ना के गिट्टे ते चंड ठाहे छॾा। हिकु शर्म ना अचे कि अकेली न्याणी खे ॾिसी हिते बीह रही तूं फाड़े फाड़े ॾिसी। हिकु बुढ़ी मर ना बुढ़ी मर। रेसा तूं अरे सफर तूं तुंहिंजी धीअ छा थी हूंदी तुंहिंजी? जहिड़ी बुछड़ी शिकिल थई अहिड़ी बुछड़ी ॻाल्हि कई अथई। मार पई किनी थियल कतल ऊंट जो कारो मुंहुं करे छॾी। हिकु छाजो मुंड जो कारो मुंहुं थी वियो हुजे। हिकु मां चवां के त फुट हाणे फुट जेकॾहिं प्रेम बस अची वञे ना त पोइ भॼण जी जाइ बि न मिले। सुणा साईं इहो बुख मारींदी
असां सां यारी रख सोन में तोरे छॾियां एक मूंखे लॻे कि तूं ईअं न मणंदो हुजे कि तूं पगड़ी माण्हू खे छा सम्झ हुजे कि असीं बुज़दिल हुजूं पर तुंहिंजी इहा भुल हुजे असीं बुज़दिल न हुजूं कि हाणे बि मां तोखे ॾेखारां एक परे थी न मां फायर करां ए हकड़ी थी न चाचा कीअं भॼी विया हुजे हा चवाई थी तने दिमाग में खारदार जो भूत कढे छॾे त डब्बू फकीर के घुरा इए सोटाण सॼो याद कंदी है यो प्यार हवा में दुरी विंदई फुरड़ी जो कम फिसण न की फाटण अमा मूंखे घणो घणो तंग न कयो जे घणो घणो तंग कंदो न त मां वञी कोर्ट में धाईंदीमांव सुणा साईं छोती तू मुझे करे कोटुन जा कशाला करी मां त तुझे सामू बीठो आ लालच की तूं खुश न थी त हे बई मुंहिंजो संको तोखे ॾींदा हे त बई संग मुंहिंजो पोड़े खे ॾींदा पोड़े खे मामी छाए छोरा वडो वात पटे मुसा न गाला त मच्छर न रात में हलियो वञई तुंहिंजो त खणी खेर पर उन मासूम मच्छर जी जान हली वेंदी मामी तू यो सुठो नथी करी जे कदे सवत के बे खे ॾिनई न मां मुलो वठी तोसां निकाह विझी तोखे पंहिंजो पाण सां पढ़ाई छो जो असां माण्हू आहियूं मक्खी मार छोरा यो गला सच तो चई छा हा छॾींदुसि थोड़ी छो जो मुंहिंजा बि 1000 रुपया लॻल आहिनि गुल न सही त गुल जा कंडा ई सही हा जमीन छा थो 40 रुपया रा चौपल मां वरी कंडा आहियां मम्मा जा मासात मां जेकॾहिं न हींअर बि ब्यूटी पार्लर ता थी अचां न हा घणनि जा हया फाटी पवंदा अरे रे छोरा जाद तो खेने मुझे छलियो आ तो मुझे घर नहीं तो करे फिर मुझे घर में बीठो कोन छॾींदुसि तोखे उजरी मां ठहियल इंसान तव्हां मुंहिंजा पैसा ईअं ई खाईंदो ये धी त वेंदई पर इहा फुरड़ी बि घर में कोन हूंदी छो जो मां माण्हू आहियां मक्खी मार बेशरम दिखा जी तू छा दी दीवा चुचकी हां बाबा ये जहाज सां शादी जो पैसो चई छा मां न जेरो हां मो कोन हां तो जिथे दी शरनाई जो आवाज बुधी असल पेरे कदे पेरी कोन थो चई माई होश कर होश अच्छो मथो अटो खराब छितो मना बेपितो जिनो अतो न की पतो हा हल्ला हल मोआ सांड्रा तोखे को मरण में देर लगे जो तो सुभाणे न बेदी ठकावी मुखे त पंजो ला सोचणो आ ने पूरी जो कमा फिसण नकी फाटण इन का पहिरी जो मां ठका जा तुझी तो सीट पुक कया मरण लाइ तैयार थी छड़ मरी न पवा छॾ बाबा छॾ मरी वेंदी अम्मा छोरी समझाइस तो ये खापड़ा ॾिसण छॾे ॾे हा छितो माना बेपितो जिनो अतो न की पतो मार पैसा ले भंग पिया ला छा ला देखो पी जी असांजे ॻोठ में को राग धाग आहे छा थोड़े से घोर मेरी दे अरे जट रेस गाइंदो पक्का बंद कयो राग बोलो तो किथे अच्छा मुझा अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहिन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 682
कीअं मस्ती कई अथई हिनखे खण जी का ज़रूरत कान्हे का चिंची इहा ई आहे न छोकिरी अरे रोई छो थो चंड्रा हल मूंसां ए हिक छॾ ना ए परे हट शर्म ना अचे पराई इज्जत में हथ विझंदे ए हिक मां प्रेम सां प्रेम करा तो मुछू सां ना कर हथ कढना छोरी प्रेम बख्शरुगी प्यार ॾींदी मां प्यार सां गॾु पैसा बि ॾींदोसांइ पैसा ए हिक अंगूठे ते चढ़न ना तुंहिंजा पैसा मां चवां के हथ कढ वैसे बाबा हथ कट त भलो थे छोड़े बाबा साईं पिस्तौल में हुयूं ई ॿ गोलियूं तो हलाए छॾियूं खाली पिस्तौल सां वॾो रोम कयो अथई प्रेम बख्श ॾिसो भाइर आहियूं दोस्त आहियूं हा न हाणे यादि करी आई थी भाइरनि दोस्तनि जी मरण लाइ तयार थी तूं पर हे क्यों थी तूं अॻियां ॾी वधारे ए हिन के पकड़ ना ए रेस वॾा ए मोबाइल खणी आ ही बैटरी का मोबाइल करे कम जो अरे हल 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 असां मीटर सब अच्छा भयो काॾे केतिरो बचंदो मूंखां केतिरो बचंदो आखिर ही भयो काॾे मार पैसे को जिन आया था अलाए का वेब आया था अरे खारदार तू मथे छा पियो गोली दुश्मन दुश्मन छा सा दुश्मनी थई ॾे बिनु सां या माखीअ सां या के पखीअ सां जो वती थो वणण में झातियूं पाईंदो न मां पंहिंजे असली दुश्मन पंहिंजे सौट पेनार खे थो ॻोल्हियां ज़मीन ते हुन कीड़े खे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो हां तॾहिं त वण ते थो ॻोल्हियांसि त मतां कंहिं टारीअ ते बांदर वांगुरु चिपड़ियो पियो हुजे हाँ पेनार हा छो ओ किथे ॾिठो अथसि छा हा हा हाणे त पीर वारी शाखा ते विंजो ॾिठो मांसि छा हा हरदर का टंग त कोन भागी न अरे 2 मिनट बस कर टंग का कपह जी ठहराया चङो जल्दी जल्दी वञो पीर शाखा ते विंजई किथे निकरी न वञई पक त थईन त पीर शाख ते हा हा पक माखे का ॾिसो बचास मास्तरानी खे त मां कोन छॾींदुसि बाक़ी जकड़े होते न निकतो न पहाड़ी साणी गभा गभा तोखे बि करे छॾींदुसि पेनू अरे मरण लाइ तयार थी वञ खणाई दफ़ा बची वियो आहे जेकॾहिं तोखे पीर शाख में टोबा ॾेई ॾेई न मारियो अथमि त मुंहिंजो नालो बि खारदार न आहे वञी पाण में विढ़ी मरो त जीअं बाथरी ते मां कब्ज़ो कयां अरे भाई पेनू अॼु मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि इहो चङो थियो जो वेझी सेंजी पाण खे पाक करे छॾी सम्झ त शहीद थी वई मरी वई कोन छॾी छॾे होशियार थाणी अरे तू जालिम ही तू पापी है अरे तू वहशी ही वहशी दरिंदो ही छो जालिम मां है तू अरे मुझो घर वसण का अॻ में ही फिटाए छॾी हुई हल जेके माण्हू परायो घर वसण न ॾींदा न उन जो पंहिंजो घर बनाए वसंदो हा छॾींदो साईं मां बि कोन किंग कांग जा पुट अॼु त ताज़ो तड़कियो ही पैराज में तॾहिं भॼी वई मां बि तोखे कोन छॾे वटो हण मोहांडा हू बि चवंदा आहिनि मिर्गी मोचरे जी महिमान जेतिरी मोचरो नथो लॻेव न त सुठो ई कोन था हा छा कंदे हा वटि में छा कंदे अच ख़बर हुजे अच न ख़बर ख़बर बि अलाह अची फसायो आहे न वेंदी न जिंदगी छुटंदी चए छा पियो
ॿियनि जा घर आबाद किथे ही मावारी भेड़ बाजरी जे नाले त कोन पे चई तरस तरस अला एतरी हिम्मत ॾिनी आहे कुहाड़ एतरी तिखी आहे दाबोड़ी खे बि ॾिसां थो वॾा तूं बि करे त होल करी सभु करे गिड़काए अथई ॾिढ ॾिठो अथई पंहिंजो चयो त मैं त कुझु ॾिसी वासी पोइ खाईंदो कर न लख चकर झलियो तमास पर मुड़ियो कोन हाणे थके पे थो मां त तोखे झलियां पियो न त हिन गंद खे ॻोठ न खणी हले पर तूं मुड़िए ई कोन बुरा हाणे तबियत कीअं पेनार कुहाड़ी अथई हा हा कयां छा मथो ॿध तूं चवंदा मिर्खी मचड़ जी महिमान यार पेनार सालनि खां पोइ मिलिया हुआसीं पर अमड़ मां इहा उमेद मूंखे कान हुई अरे मुंहिंजी मां त सदाईं तोखे पंहिंजो पुटु सम्झो आहे तूं हरू भरू अमड़ खे दुश्मन सम्झो वेठो आहीं छा कयो वड़े तोखे मुंहिंजी मां पेनार हिन सां न जेका अम्मा कई आहे वरी ॻोठ जो रुख न कंदी अड़े जहिड़ी अमड़ मूंसां कई आहे न अहिड़ी त को दुश्मन ई करे सघे थो यार तो त मुंहिंजूं ग़लतियूं माफ़ करे छॾियूं पर अमड़ अञा दिल में बुग़्ज़ रखियो वेठी आहे पूरा खणी जड़ी न हण बस करे सुतो पियो हुई त सुतो ई पियो हुज न त तोखे ख़बर आहे त मिर्गी मोचड़े जी महिमान चुप करे सुम्हण हराम थी वियो आहे हराम तूं ई मूंखे ॿुधा त अमड़ मूंखे खीर में जमाल घोटो छो ॾिनो अरे बेवकूफ़ तोखे कहिड़ी ख़बर अम्मा वॾी सियाणी थई हुन पहिरें सोचियो हूंदो त तोखे जमाल घोटो ॾियां तुंहिंजे पेट में पियल जेको हराम आहे पहिरें उहो निकिरे उन खां पोइ तूं थी साफ़ सुथरो पोइ तो साल ते ॻाल्हि आहे त ख़बर पए मां कहिड़ो व्याजी आहियां जो मुंहिंजे पेट में हराम हूंदो चुप कर बस करे आराम कर मां तोला ॾही वठी थो अचां अरे आराम किथे थो अचे पेनार शाम ताईं 5-6 किलो वज़न घटि थी वेंदुसि पर तूं बि सही थो चईं हिकिड़ो घर आहे ॿियो रहन मुकाम खां परे हल हल तो जी तो माथे कर कम तो बोलते हैं जी है तो अम्मा वे फकीरा खेल रही थी बस मां मारे चलो छो आचा वनी मारो चला ही नहीं साथ मुझे मत चरियो थी आया मां चरियो थी मुके तुंजी जुदाई इन खारिश तबाह करे छडियो हाने मुके समझ में न थो अचे तो मां छा कया ए छा न कया पहिरीं त हिन पंहिंजे सोट पेनार खे मारे पोइ ॿियो कुझु करे जाना तू मूंखां जुदा आई ॼण मूं में का बि वसियत कोन्हे का सफ़ा ज़हर ॾिनल कुते वांगुरु मोगो थी पियो आहे वतां तो थेड़ खाईंदो केॾी महिल कंहिं भित में थो लॻा त केॾी महिल वञी कंहिं वण सां थो ठका कढायां पाण खे हाणे त सफ़ा ॿुॾण जहिड़ो थियो आहे 2-3 चकर त ॻोठ वारनि जी कचरे जे ढेर मां कढियो आहे मुंहिंजा जानू इहो मुंहिंजो इश्क नाहे जे इश्क नाहे त बाक़ी छा आहे चरिया या लोड शेडिंग आहे जे माण्हुनि जूं निंड्रू ई फिटाए छॾियूं आहिनि बीमारियूं वधाए छॾियूं आहिनि हाणे बि बाबा मुंहिंजे कूनर में सुतो पियो आहे मतलब त तोखे मुंहिंजे प्यार ते यकीन नाहे ओ मुंहिंजा सोना साईं मां त तोसां हर हाल में गॾां पर हुन बाबी ऐं अम्मा खे बि त राज़ी कर न इहा बि तव्हांजी भलिया थो पर सोना साईं थोरो तूं बि त मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी निहार त मुंहिंजी कुझु बैटरी चार्ज थिए छा थियो मुंहिंजी अखियुनि में को धाड़ेल भूरो काग वेठो आहे छा नमो आहे इहे पंहिंजे अखियुनि मां पिचूं था कढ
हाणे सही आहे। समझते ओ छोरी ए केने मरी वई है? हाँ मां हाँ आई फकीरा के खैर ॾेई अचां। जी गुप्तार साईं वात पटी विच ते खड़ा केॾे वञा कमराणी? रेस बाबा वात पटी विच ते न बि को ट्रालो न लताड़े पोए वरी अंग्रेजी फिल्म जे पोस्टर वांगे तो के रोड ता मत दासी लाहींदा। कमदार द्वारा रेस सा चर्चा न कर छजा तू कैन दुफ पंहिंजी बकवास में त शुरू थी वियो पर इहो त पुछो त मूं वात छाते पटियो? रेस के दुकान ते जलेबी ॾिठी हूंदई न जी अंबड़िन जो अचार ॾिठो हूंदई। चुप कयो किरियाना मिर्चन जा पुट मुंहिंजो वात पोपरीअ जे हुस्न पटियो आहे मन मोहींदड़ मुहांडे मूंखे मोगो करे वठो आहे। रेस मोगो थी पियो हिन ते त सही करे दे बाबा। खरी पोहारा मिलके तो पंहिंजे नाले ते ट्रांसफर कराई। रेस बाबा तू जो चयो त मां मोगो थी पियो हां। मोगो थियो हां अंधो न हा थियो जो मिलके तो तोखे लिखी ॾियां। रेस सही करे जान छड़ा हूं बि मोगा मिल्कियत नाहिन संभालींदा। चुप कर वणन जा पोहारा दुआ कर त इहो 6 मीटर बंदि थिए त पोपरीअ खे तव्हांजी रहसियाणी बनायां। दिल तोखे नथी चए सलाम करण ते वरी हुनखे केर मथे ते हथ रखंदो छॾियांसि तूं कयांसि तुफ। चची ओ पिनाद आवाज त खूनी माण्हूअ जो आहे मुहांडो वरी ॿियो आहे हेॾे पियो अचे 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 ॾिसांसि त आहे कहिड़ी हूंदी। अरे हे छा थी वियो अथई खूनी आई न? खूनी न आहियां अजुमो हाँ मां वरी सम्झां पियो त खूनी आहे पर ॿुध आवाज़ खूनी माण्हूअ जहिड़ो ऐं मुंहं में वरी मटियारनि जो मटूसी थी लॻो पियो माण्हू वरी सम्झो चर्स घणो पीतो अथसि न चर्स घणो पी माण्हू कारो थी वेंदो आहे घटि पीअंदो कर त ख़बर पवे। खूनी माण्हूअ जो नक आहे हेॾो सारो वॾी पेटी जो सॼो सामान अंदरि अची वञेसि सावरनि ॾे वेंदो न त सवड़ू बवड़ू हंध मथ विहाणा सभु अंदरि रखंदुसि। तूं हेतिरो लॻे ईअं थो तुंहिंजे आवाज़ मां ॼण ट्रक जी पार्टीअ में रिक्शे जी मुंडी हणाई अथनि कयो ग़लति अथनि। अॼुकल्ह अल्टर लॻो पियो अल्टर ख़बर ई कान थी पए त स्कूटर हिकिड़ी कंपनी जो ऐं बाडी ॿी कंपनी जी। पिनार चचा न कर तूं कीअं आहीं? हल तोखे रेस घुरायो आहे। हा ॿुधा छो खेर में घुरायो अथव? हा खेदा मूंखे चई त पिनार खे वठी आ ज़रूरी कमु अथसि। हिन जा वॾा कम आहिनि मूं में हल 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 त हल हल हल। अरे न रेस हेॾे तूं ई दाखिल को वञी। अरे गर्मी एॾी आहे जो दिमाग़ ई कमु नथो करे त रेस हेॾे आहे होॾे हेॾो उपिरी बि त पहुचण सां हल। हर घर भला खुश है ना देख ले ये दिकेरा इसे पुछेस केरा लगे थो तने याददाश्त गुम थी वई हाज़र जिंदा कौन छड़ी दो साए अरे छा तो जिंदा न छड़ी गाल बुधे बोला मोरे केड़ो रास्तो मिलो मोरे मोरो दादू थान सीताबाद सब रास्ता तो से ये नक जी सिध वटी रोड तो जोले वन गाड़ी सही सीधी स्टॉप ते मिली हल हल चवा तो खारदार
हिन मां त जान छुटी चङो मां बि हाणे हलाए थी हीअं त मां मूं वारी गाॾीअ खे बि घरां कढी छॾे तू काॾे ख़बर आहे तने बस स्टॉप खोलियो थो वञे थी त ॿिए दफ़े थोरो तकड़े चई यार तुंहिंजी ॾाढी सिक लॻंदी आहे ॾिसे थी त कई माण्हू पिया सड़नि हेॾे बस मां हीअं थो वञां मानी हिन मथे खाना छॾे मां मानी पहिरें खाईंदो आहियां कमु पोइ कंदो आहियां हूअं तूं मुंहिंजो दुश्मन आहे दुश्मन ऐं तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दोस्त हुजणु घुरिजे पर छा कयूं मजबूरी आहे मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे ॿुधा मुंहिंजो मतिलबु आहे त अर्ज़ु कर कंहिंजो सुर खणणो आहे अर्ज़ु कोन कंसो हुकुम कंसो हुकुम मूं पंहिंजे पीउ जो बि नाहे मञियो तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं मुंहिंजो पीउ खट ते पियो बीमार मूंखे हुकुम कयो जी दवा वठी आ कोन वठी ॾिनीमांसि फतकी मरी वियो तूं वरी हुकुम थो करी मुड़ुस भई लाटू अरे सर इन हथवान जी मानी कया मेरी खणी अर्ज करी सर पेनार बाबा अर्ज़ु इहो आहे त इहो प्रेम बख्श मूंखे मारे ॾे ॾाढो तंग कयो अथसि प्रेम बख्श सम्झ त कल्ह मरी वियो ऐं एडवांस हेतिरी मानी खाधी थी अञा ईंदो आहे ऐं दूहे वारी मिशन केड़ी मानी खाराई अथव पंहिंजे घरां हाणे पिन नसिन जो टुकुर खणी आया हो सभु हेतिरी ॾी मानी अञा मुंहिंजी कुख बि कान्हे भरी ऐं ख़बरूं थो करी तुंहिंजो ॾोह न आहे मिर्खी मोचड़ जी महिमान ठीकु आहे हाणे वठी 3000 बाक़ी 7000 कमु थियण खां पोइ ठीकु आहे हाणे प्रेम बख्श खे पहुचायां थो मथे छो त मिर्खी मोचड़ जी महिमान हूंदी आहे मोचड़ जी जेकॾहिं का बि चालाकी कई त 3000 जा 6000 रुपया वठूंसि हा ख़बर आहे जेतिरो तूं मुड़ुसु माण्हू न वैसे पेना पंहिंजो माण्हू आई न कंदो डब फकीर अरे कंहिंखे धकियां केरु आहे सही तॾहिं त डब फकीर नाने ॾाॾे जी उमिरि में कुआरो लॻो वेठो हुई जो तूं मुंहिंजो ज़ाल हुजे न पहिरें ॾींहुं तलाक ॾेई छॾियईं एॾो जे सुरीलो हुजी हा कोठ में खोड़ सारियूं कुआरियूं आहिनि कान का तोसां फासी वञे हा अरे बस कर उबासीअ जा पुट दुनिया में जेके निभागा आहिनि न उन्हनि जो सभिनि जो पीउ ई तूं डब फकीर करे तो मूंखे बाबो करे छॾियो ई न आहे भौंक न ॿ टे वज़ीफ़ा पढ़ त को मुर्गो फासे डब फकीर खाली मुर्गो कोन ॾेई मुर्गी बि गॾु अथसि जेकर हिन जी भेण आहे न सालो मुंहिंजो पको जेकर ज़ाल अथसि सुभाणे ताणी थींदी तलाक पोइ वसाईंदी कुंवार थी मुहर ओताक छा थियो तुंहिंजे भेण खे डबो फकीर भेण हूंदी तुंहिंजी असां हाणे पाण में शादी था कयूं अञा थी त कोन्हे न इन करे त तोॾे आया आहियूं असांखे अहिड़ो तावीज़ लिखी ॾे जो असां ॿई सदाईं लाइ हिकु थी वञूं ऐं दुश्मननि जो कारो मोह थी वञे असां आहियूं मीटर सोब अच्छा ठीकु आहे बच्चा कम सीधा सचा मुंहिंजे गिचीअ में आहिनि रुगो डचा यानी चंबो हेॾे कर ए फकीर साईं चंबो बूथ तेणा जे हथ में ॾेखारा फिलहाल हथ में ॾे बूथ ते न हणजांइ ताज़ी ॾाठ कढराया डब फकीर एॾो सुहिणो आहे तारीफ़ छा यार कयां तोखे ॾिसां या तोसां प्यार कयां मां तोखे ॾिसां या तोसां प्यार कयां एॾो सुहिणो आहे तारीफ़ छा यार कयां तोखे ॾिसां या तोसां प्यार कयां हा तोखे ॾिसां या तोसां प्यार कयां तुंहिंजी बाहुनि खे गिचीअ जो हार कयां तोखे ॾिसां या तोसां प्यार कयां मां तोखे ॾिसां या तोसां प्यार कयां ए फकीर साईं हूं ठाई गयो मरी त ना गयो ना
ए कदे तू फाड़े फाड़े दसी कड़ो मुर्शद हो जी छा थियो फ़कीर छा ॾिठी बच्चा अकुल जा कच्चा असां न्याणी जे नज़रुनि में ॾिठो आहे तुंहिंजे लाइ वॾो प्यार अथसि ॾाढो प्यार अथसि मूंखे त डपु थो थिए किथे न तोखे पी चई वेही रहे फ़कीर ॻाल्हि थो कयां चिड़ी छो थो मोगी गऊं ए हिक फ़कीर के वधीक बात न हणंदो जे के तू रुगो इहो ॿुधाना के मुंहिंजी ऐं प्रेम जी शादी थींदी के कोन थींदी तव्हांजी शादी क़यामत ताणी कायम रहंदी फ़कीर पोइ जल्द कर असांखे को तावीज़ ॾे ए हिक फ़कीर साईं के अहिड़ो तावीज़ ॾे ना के असां दुश्मन खे नज़र न अचूं ठीकु आहे ख़लीफ़ा जी डब फ़कीर हिननि खे उहे तावीज़ ॾे जेके याकब लाइ रखी रखियासीं पर डब फ़कीर वधीक बहस न कर जेको चवाई उहो कर डब फ़कीर मूंखे ॾिनो तक अबा हे तावीज़ सही पुसाए हिक खे छंड आणी ढुक ढुक पी छॾियो ए हिक फ़कीर साईं केड़ी असां गुरड़ी जी बीमारी हुजे पाणी जा छंड हणूं महिरबानी डब फ़कीर महिरबानी न्याणी तू बि आख़िर में ॿ लफ़्ज़ चयो वञे ए हिक महिरबानी डब्बू भा महिरबानी हुजे तुंहिंजी महिरबानी वॾी महिरबानी कई मार पैसा आख़िर में तांगी मलियो थो वञे फ़कीर साहब ये तावीज़ ते घर फिटाइण लाइ हुआ अरे हाणे बस करे वेह हलिया हिते वे बी हिकिड़ो मिंट मास्तर हिकिड़ो मिंट तकिड़ो वेही न थो कर मास्तर किथे माहौल ॾिसणो आहे ही वरी छा पियो करे छा वरी छा पियो कयां तुंहिंजी इज़त पियो कयां ख़बर अथई चरिया हिन रिलहन वेहण में धप थी वई तॾहिं त परते हटा छॾियमि बाजरी ओ बाजरी हेॾे हेॾे मोज़िज़ माण्हू आयो आहे अची हिनजो मुंहुं ॾिस मास्तर आयो आहे ॼाण हेड मास्तर थियण वारो आहे हिन जे लाइ जल्दी चांहि ठाहे खणी आ छा ही अची लाती अथई ही मुंहिंजो दोस्त आहे मोज़िज़ महिमान आहे हे तोखे को लूसी लपाटी थो लॻे को पना चोराईंदो आहे पाठा मेड़ींदो आहे मोज़िज़ माण्हू आहे मोज़िज़ का उधारी कलफ पातल थो लॻई या वरी शिकिल मां तोखे खमीसो बूट पालशी थो लॻे फोरू आहे मोज़िज़ माण्हू आहे सभु हलाक अची ही शुरू कई अथई बस कारदार घणो जज़्बात न थी ॻाल्हि खे सम्झी वई आहे ॿी शादी कई वञ महिमान जे लाइ चांहि ठाहिया अदा चाह कीअं ठाहियां घर में त खंड ई कोन्हे का खंड कोन्हे का कल्ह त मण वारो कटो आंदो अलाए छा था कयो पतरे भत जे मथां छटे सॼो था रड़े वञे न मास्तर तूं तकलीफ़ आहे मां ॾियां थो तूं मुंह में कोई हिजाब आया वो तो फायर हुआ वट 100 रुपया वट वञी के छोकरे के दे खंड घुराए वट चांहि ठा जल्दी कर खारदार मोरे गाल त याद त थई न अरे मास्टर जरे मूं हा कई त ई समझ पत्थर ते लकीर अची वई तुंहिंजी शादी बाजरी साईं थींदी फिकर खे फिटो कर मतलब त मां शादी जी तयारी करे छया न बाकी तयारी तू असल मंगणार के एडवांस देई छड तो तोहर के ये तैयार कर रखे तने मगर आज डोको पगल थी 5 रुपया दी तू भी ठहरा छडी खोड़ मतलब चाह पियो क्या बेटा हाय हां तो मजो खुद चाहे इच्छा चाहे में लूण नला खंड कैसे ई खंडरेड़ी हुंदिया नड़ी सही भैया मैं भाई तू वरी किथां टपकी है परे थी वन तेन जो किन्नो रत धरती ते वहाए धरती जो बदुआऊं खणा इन जी जान बस करना छो छजास हिन जे सिर खे खिलम करण जे लाइ मूं पैसा वरता हन परे थी हिन जो सिर कलम कयां ऐं पैसा पंहिंजा हिलाल कयां छो त मिर्गी मौचड़ जी महिमान आहे के गाल बुधना के हिन के मारन का पहिरे ना तो के मुझे लास्ता लंघणो पवंदो आहे एतिरो भाउ सां प्यार थी छा जो मरण बि नथी ॾींस ये कोन थींदो मां पंहिंजे प्यार खे कॾहिं बि मरण कोन ॾींदसि छा वाकई पहिरियों त तुंहिंजो सिर खणा न हेतिरा सुहिणा ट्रियाला खाली वतंदा रोडनि ते घुमंदा पोइ बि तोखे गॾह गाॾो पसंदि आयो आहे उथ मथे उथ
हे ॾिस घणी आङुरियूं न जी बा चङो हे घणियूं न ॾिस हे ॾिस घणियूं न ई ट्रे मतलब त अंधी बि नाही नज़र बि सही थई पोइ बि ही तोखे वणे थो बस तुंहिंजो ॾोह न आहे का मथां कुदरत वारे फिटाई थई नालो छा थई ए हिक मुंहिंजो नालो पोपरी उर्फ राधा हुजे नालो त तुंहिंजे बूथ जे हिसाब सां तो ते मैच करे थो हा ऐं हूअ बि पोपरी ऐं पेनार जोड़ी वाह जी लॻंदी पर लॻीअ खे लानत आहे मां छा थो करे सघां सुभाणे थी सघे थो वॾो कहर बा हिन खे मारण जे लाइ वरी ॿिए कंहिंखे सोपारी ॾिए पोइ मां ॿधल न आहियां हिन करे बहितर इहो अथई त हीउ पंहिंजो जानवर का आहे ॻोठ छॾे हितां निकिरी वञ वरी मुंहिंजे मुंहुं न चढ़जांइ न त तूं मूंखे सुञाणी थी मां हमेशह चवंदो आहियां त मिर्गी मोचड़े जी महिमान आहे ए हिक ठीक हुजे कि मां सम्झी वई हुजां कि असां ना हितां हलिया वञूं हा हा प्रेम हल ऐं हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो जे तव्हां पंहिंजा पाण में ठही विया हो ऐं मोहबत कयो था त पोइ मुंहिंजे लाइ दुआ कजो त मूंखे बि ॿाझिरी मिले कणक जो अटो खाई खाई मां ई मरी वियो आहियां ए हिक ठीक हुजे ए हिक अल्लाह करे कि तोखे तुंहिंजी मोहबत ज़रूर मिले हल हले पाण मोहतरमा तव्हां केॾां वेंदो फिलहाल देखते हैं मोहतरमा तव्हां छा पीअंदो शरबत लस्सी या चांहि या मानी ॿुधो छा पीअंदा आहियो विस्की पीअंदो मां तव्हांजो रत पीअंदुसि छा सर तूं अरे तो छा समझो त तो समझ साहिरो जल्दी शादी कंदे ऐं सवलाईअ सां ठरकी पोड़ा जिथे तो चादरी ॾिसी ये भॻो थो जी शरबत पींदी बोतल पींदी भी तो तोखे बोतल तो पिया अरे थी पुट अरे वाह अज तुंहिंजो आखिरी ॾींहुं आहे ख़ैरदार न पर इसराइल कट थी इसराइल केतिरो पुराणी लड़नि सां इश्क कंदे केतिरो कहाणी सां पुरी छॾींदुसि आई समत जे करे दुनिया मारणी पई त मारे छॾींदुसि मरी वए पोड़ा मरी वए अब गलती थी अरे खूनन वारा माफ़ी जा हक़दार पर न्याणी जो मंदो ही ऐं न्याणी जे मदे के सदी फाई ॾिजे या कुहाड़ी सां कत कटे छॾिजेसि तुंहिंजे करे मुंहिंजी चाची सदोरीअ खां पाड़े वारीअ खां चादरी उधारी वठी अची तुंहिंजो अघु वरितो अथमि छो त मूंखे ख़बर आहे न जिते तूं कारी चादरी या अछो पुरको थो ॾिसी तोखे भॻो थो अची अड़े न्याणीअ जा मंदा भरण लाइ तयारु थी वञ समत अॼु खां पोइ मुंहिंजी भेण भेण चरियो थई मथो ख़राब थियो थी अरे चओ त मुंहिंजी धीउ आहे अञा बि ईअं चओ त मुंहिंजी धीअनि जी बि धीउ आहे न न मुंहिंजी भेण ठीकु आहे कुझु बि आहे पर चङो रिश्तो तो जोड़ियो थी थी चवां हल चवां सच्ची थी कोड़ी चवां तो हल ट्रिजड़ा भूख किथां जा साथ मुझे मसे मसे तेरे पोड़े मां जद छड़ाई तुम अल्लाह दादा खर्ची चाहे तू ही जा खर्ची ओ खर्ची 10 रुपया कोन 10 रुपया कोन वो पाड़े में दई छनी साईं हल त तकड़ो चढ़ी जाए इन तो वरी को पाड़े वाली मस्जिद में तोरा मालिक पढ़ो दे ती धलो मुझे बाबा उठी हलो लाहपुर को पारू माल अरे चाचा कयो अरे भूरे कांगा खिजा गोलियूं अरे भूरो कांगा या गो वल में हूंदी अचो छा करी अरे भूरो कांग थो गोलियां अरे भूरो कांगे दे मथे पखी जे आखिर में किथे हूंदो अरे हेदे मर मां तव्हां मां फाथो छो हां हलो अरे भूरा तू हिते छा थो करी
खड़ी सवा त चुप पुलिस छो आस्ते ॻाल्हायां छो आस्ते ॻाल्हायां मां त पुलिस खे सॾियां थो इहो त सवाब जो कमु आहे तो जहिड़े धाड़े लॻे ॿुधराइण अरे तोखे त पेनार गोलींदो पियो अथे पेनार वरी मूंखे ॻोल्हींदो अरे मां पाण हुनजो रत पीअण लाइ हुनजे रत जा ठुक भरण लाइ हुनखे ॻोल्हींदो थो वतां अरे शर्म कर हया कर हू चवे पियो त मुंहिंजो सोट खारदार वॾी मुश्किल में आहे ऐं हा चवे पियो त मूंखे हुनजी मदद करणी आहे ऐं समत सां हुनजी शादी कराइणी अथमि ऐं हा ॿी ॻाल्हि ॿुधाए जेको न छिथे ऐं पुड़ियारनि खां 1.5 लख मूं फुरियो हो उहो बि मूं वटां हथ करे रखियो अथमि पेनार चए पियो त मां पंहिंजे सोट खे ॾींदुसि खारदार खे एतबार नथो करी त मां कयां थो पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले पोइ 1.5 लख बि वेंदी पुलिस ईअं तोखे ॿधींदी ॼण खारदार मरी वियो आहे अचे वठ पाही बुरको वठ जल्दी कर वठ लॻे थो त मां वारो सोट पेनार सही आहे मां मिड़ियो हिन वीचारे खे पंहिंजो दुश्मन थो सम्झां हे सभु सोट दुश्मन न आहिनि हूंदा छल इहा ॻाल्हि असां सम्झी सघूं न सर वाह जी डिगी आहे लॻे थो त ॻोठ में नई आई आहे बस कर अती तो पराए न्याणी ते अखियूं रखंदो ओ भूरा 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 हाय अरे ॿुधे ई कोन थो वाह भूरा अदा यो बुरको शाम जो 6:30 बजे मासी सदोरी खेलणो आहे अरे 50 रुपया मसवाड़ ते खणी आयो 100 रुपया थी वेंदा अरे ने पागा मासीअ खे छॾ तो त मूंखे फासाए छॾियो हे पुलिस ॾिसी थो अरे चादरी सां भूरो अथव अरे ॾिसो छा था वठोसि पकड़ियोसि वाह जेल भञी छॾियई अरे जेल जा सका हल भो अरे वेचारे खे पुलिस खां फासाए छॾ 1 लखनि जो सवाल आहे केर ॾींदो मूंखे मतां पुलिस खां बची बि वञे पर बुरके में जेका मुंहिंजी खारस चिंबड़ी वया उन खां कान काॾे वेंदो नेठ पकतो थीसि न मूं चङा भला माण्हू पकता आहिनि तूं काॾे वेंदे अरे ए काॾे हो 10 रुपया दी भॼी वियो हाँ ए बाजरी किथे ही बाजरी तो तुझे इश्क में बस बर्बाद थी ओ बाजरी में केड़ो इडे अखू पट पेनार तू हां मां तोखे त मां आसमान ते बोलंदो होता तू तो मूंखे हिते मिली वे अॼु तोखे ज़िंदा न छॾींदुसि मां तू कहिड़ो इज़राइल जो सौटरी मूं तुंहिंजा सोपारी वरिती आहे मूं तुंहिंजा पूरो पान वरितो आहे तो पती यारो तू उन मूंखे छा कंदे तुंहिंजी न कारी ज़बान ते मुंहिंजी बाजरी जो नालो कीअं आयो बाजरी तुंहिंजी बाजरी किथां उहा त हाणे मुंहिंजी थियण वारी आहे तुंहिंजी थियण वारी आहे भेण अरे मां तोखे हाणे ॾिसां थो छा कंदे रे मूंखे इहो ॿुधाए छा कंदे अरे कर पोइ निभागा इहो छा कई ॻाल्हि त ॿुध तुंहिंजी गैरत घसी वई आहे अलाए छा घर माण्हुनि खे घर में रहाए वठोई वरी मूंखे चयो ॻाल्हि ॿुध ऐं हे वटि तो ॿाहिरि बाजरी कंदो सोट इहो छा थो चई सच थो चवां मां त सम्झां थो त ही ख़्यालनि में बाजरी जा गाना बि थो चवे अलाए छा वड़ायो पेनार तूं तो को पतल आहीं 100% सही थो चवीं ॿुधई न हाणे ख़बर पई बेनीम का बेहया बेशरम लिंक ताड़ींदड़ बिला
अरे मां हिन कुहाड़ी सां तुंहिंजो मेजालो कढे छॾींदुसि। कढीस मुंहिंजे कुते खे टे ॾींहं बुखियो आहे। ईअं ई था कयूं। हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो? त बाजरीअ सां मां शादी कयूं। बस बस सोट्र, भूरे कांग मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। सोट्र, मूं बि फ़ैसिलो करे छॾियो आहे। हाणे बाजरी सां शादी थींदी त तुंहिंजी थींदी सोट्र, तुंहिंजी थींदी। सोट मुंहिंजा मां निंदड़ खे यतीम जो छा थींदो? तूं परेशान न थी, तुंहिंजो मूं बिलो सुलो करे छॾियो आहे। अरे भूरा कांग, हुकुम मुंहिंजा आका। हिनखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे त ही बि वञी पंहिंजो कारो मुंहुं करे। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त ही बि पंहिंजे मुंहं ते मोड़ ॿधे ऐं थिए घोट। अचे ही वठ, पूरो 1.5 लख अथई। 1.5 लख छिते ऐं फुरड़ीअ जे मुंहं ते हणी उन्हनि खां पंहिंजो संग वठी आ। न पा, मूंखे तव्हां ते एतबार कोन्हे। पहिरियों मां पाण पैसा ॻणी ॾिसां। अरे बाक़ाइदे चेक करे चरिया, हिन महिल तोसां ठगी नथी थी सघे। छो त तो बाजरी जो संग मूंखे ॾिनो त तुंहिंजो बि त बिलो सलो करिणो हो न। भली पैसा, हिनखे पैसा चेक करा, चङी तरह ॾिसे। हे त मां तोखे ॾसियां थो, रुॻी 5 जा नोट अथसि। हे 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 1000 वारी बंदी बि ॾिस, हरो भरो अखियूं पूरियूं अथई। ख़बर बि अथई त भूरो कांग आ कांग, जिथे पेर रखे उते निभाग छटे निभाग। ॿियो भूरा ॾेखार, किथे ईद मुबारक त कोन लिखियल अथनि। अरे उहो ॿारनि जे पैसनि में हूंदी आहे, ही असली पैसा न। ॾिस तो सही नोट। अरे ईअं पाण में खीर खंड थी रहो, मोहब्बत में ई त मज़ो आहे। तव्हां पाण में विड़ो था, मुंहिंजो अंदर थो कपजे। तव्हां ने पाण में खीर खंड थियो त मुंहिंजो अंदर ठरी पवंदो। खामखा पिया दुश्मन खिलायो। हाँ भूरा, मोहब्बत में मज़ो आहे यार, मोहब्बत में मज़ो आहे। मां सुभाणे ई पंहिंजी कुआर घर वठी ईंदुसि। अरे खारसी, मुंहिंजी ॻाल्हि विसरी वई छा? अरे न सोट, अॻ में त तुंहिंजी शादी जा कार्ड छपंदा न। हा त पोइ तुंहिंजी शादी थींदी थींदी। माण्हुनि प्यार बि क्या असां उफ न कईसे, माण्हुनि यार बि क्या असां उफ न कईसे। असां क़िस्मत सां हिकिड़ो को यार कयो आहे, असां क़िस्मत सां हिकिड़ो को यार कयो आहे। पंहिंजे पोयां पइजी पूरो शहर वियो आहे, पंहिंजे पोयां पइजी पूरो शहर वियो आहे। माण्हुनि यार बि क्या असां उफ न कईसे, माण्हुनि प्यार बि क्या असां उफ न कईसे। असां क़िस्मत सां हिकिड़ो को यार कयो आहे, असां क़िस्मत सां